को खानदान लोड़ी दो। खसीस को ठाणे दी हिम्मत जो मुझे भाते हथ क्यों थई। दोन जगह रक्त जी रांद खेली आहे जो अदालत तो के भरणो ही पड़तो। ये अजाब असा गरीबन ते छो था अचन बाबा। तू ऐसा तो काबर जी सकी तो अरे नब्बा हो जाता है। असांजा हौसला बुलंद आहिनि। दोनों जो वफादार पालतू कुत्तो आहे। Immediately, इन्हनि ॿिन्हिनि धुरियुनि खे गिरफ़्तार करे मूंखे रिपोर्ट कर। बलांद थींदा। गुलाम से अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह।
पैसा 4000 रुपये तुम्हारे साथ। छाजा 4000। अज मां तो खेल हो मौत मारिंदुस जो ईंदड़ नस्ल तो के याद कंदो भट कलमो इनके मार लो ना है अरे हाणे हलो दुकान बंद हो जाए। गुलाबू केड़वा इहो ई रस वात गाड़ो गुलाबू उत बदन तू एडो मोतबर ही हाणे जो मुंहिंजे ॻोठ में रही न्याणियुनि खे तंग थो करी। न्याणियुनि खे तंग कंदो मां बुदेस तुसा मोहब्बत तो क्या तंग कोन के कोन तो क्या आ टेगड़े उन सां मोहब्बत तो हां मना तो मां सभिनी ॻोठाणनि खे इजाज़त ॾेई छॾिया तो हू सरेआम वतन मोहब्बत कर को केर कंहिंजी भेण सां मोहब्बत करे को कंहिंजी ज़ाल सां पेच पाए जंहिंखे वणे तंहिं छोकिरीअ सां मोहब्बत कंदो हुते मां तो जहिड़े कमीणे जे करे सॼे ॻोठ खे बेग़ैरत करे छॾियां न ईअं कॾहिं बि न थींदो कॾहिं बि न थींदो। अरे कंदे कंदे पर न्याणी सां मोहब्बत हाँ हट कर अक्यों हट कर याद रखो ॻोठ वारो अॼु ॾींहं खां पोइ को बि कंहिंजी भेण ज़ाल या थी खे बुरी नज़र सां ॾिसंदो त मां उन जा तोड़ा कढी छॾींदुसि।
बाक़ी हिन छोरे जे लाइ अॼोको मुंहिंजो फ़ैसिलो ही आहे ओतड़े मथे मुतो रहिसि। तूं केरु थींदो ई मता करण वारो? हिकु गुनाह खां बचाइण वारो रहिस। हिन जे मारण मां तव्हांखे छा मिलंदो? हिनखे ॻोठ निकाली ॾेई छॾियो, न हूंदो न कंदी कंदी। गुलाम सिंह सही थो चवे, ॻोठ वारनि ते एॾो ज़ुल्म सुठो न आहे। माना हाणे जेको कुझु कयां उहो तोखां पुछी पोइ कयां। अरे ॻाल्हि ॿुध, तूं ॻोठ जो मालिक चङो ई आईंदा कॾहिं बि विच में गुस्ताखी करण जी कोशिश न कजांइ। ॻोठ वारनि सां एॾो ज़ुल्म न कयो रेस। बस न धनबका न रहिस। हिनखे तव्हां छॾे ॾियो, हिनखे पंहिंजी ग़लतीअ जी माफ़ी ॾियो। हेर मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त तूं छोरीअ जे मालिकनि खे 25,000 दंड भरे ॾेई ऐं पोइ ॻोठ मां हमेशह लाइ निकितो हलियो वञ। अड़े हेॾे न मुड़ंदे न, रेसई बनी में वरी गाह थो करी। सो बि रेस जी इजाज़त खां बग़ैर बने तो खोमे जो गाह थो पियो लुणा, को सारियूं कोन थो लुणा पियो। वरी बेटू न मुड़े। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हां उहो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे, कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु बूथ जे तरफ़ रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव, कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे, सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी था ॿुधाइण अछा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां
वठन लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेसमंग जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधीअ में ॿुधायांव ॿुड़ी 313856262 शहर का सस्तो ॿुधाईंदे हा शहर का सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे दुकान में वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी बीहो तो सही केना था वञो वतन था गरीबन सां ज़ुल्म कंदा वॾेरनि जा चमचा ॾियाला भला धनी बख्श जी अदा असलम जी पढ़ाई कीअं थी हले तमाम फर्स्ट क्लास जबरदस्त हाणे कहिड़े क्लास में आहे इंटर करे विया इंटर करे मथां BSc कराए पोइ इहो फौज में भर्ती कराइजांइ अदा गुलाम से न असलम के तुंहिंजी सलाह सां BSc कराए फौज में भर्ती कराईंदोसांस अदा हुनखे बि ॾाढो शौक़ु आहे फौज में भर्ती थियण जो त आला कंदो त असलम आर्मी में वेंदो अरे यार ॻोठ में रेसन बि बाहि बार छॾी आहे अदा गुलाम से न जे रेसन बाहि बारी आहे त अलाह कंदो उन बाहि में पाण सड़ी खाक थींदा यार हाणे हलण खपे देर थी आहे ॾाढी यार दुकान ते पहुचो गुलाब गुलाब मुझे घर नहीं पता अजी हिते हैप्पी थींदो न मां घर न अचां तोखे तो खबर आहे अॼु खां पोइ हीउ गुलाब तुंहिंजे घर वरी न ईंदो ओ जी
ते प्यार थदो प्यारा दी रात घर को ना है छो कारखाने जो कम वधी वियो आहे रात अदा गुलाम सिनवार ने वियोसि 2 टे ॾींहंनि खां वठी ॿियो न्यापा मोकिले लाबारो हुअसि राति उते हुअसि सुबुह जो लाबारो करे हलियो आयुसि इन करे देरि थी पर वॾेरनि जूं ॾाढियूं दाऊं पियो करे छो भला बनी पंहिंजी कोन अथसि छा पूर बनी त पंहिंजी अथसि पर रेस जे ॿनियुनि जे भर में अथसि पूर ॾिसी थी त पीअण जे लाइ पाणी कोन थो मिले पाणी थोरो बि रेस केनाल में अचे थो रेस त परे छो पर रेस जा चमचा बि डंडा खणी बीठा आहिनि चवंदा आहिनि त पहिरियों रेस जी बनी पाणी पीअंदी भला इन्हनि ड्रेसनि खे को चवण वारो आहे या न हू हुन ॻोठ जा चङा मुड़ुस आहिनि जीअं वणेनि तीअं कनि जंहिंखे पाणी ॾियनि जंहिंखे न ॾियनि उहा हुननि जी मर्ज़ी हूंदी आहे छो पाणी को रईस जे पीउ जो आहे छा जो कंहिंखे ॾियनि या न ॾियनि पाणी त असांजे धरती जीजल मां जो आहे के रईस जो कोन्हे अल्लाह कंदो त इहे रईस वॾेरा ऐं भोतार किना को झाती मरंदा छो भला भॼे जो कंहिंखे पई थी पिटी मूं त सम्झो था जो अधे जो केरु कोन्हे को तो वारो अधो त बोरियूं ढोए ढोए पाण बोरी थी वियो आहे अल्लाह जो हबीब कंदो त हू पंहिंजी तालीम पूरी कंदो मां त असलम जे गुलनि ते चंड ऐं सितारा ॾिसण थी चाहियां भॼे मां बि तोसां वाइदो थो कयां जेकॾहिं हिननि गुलनि ते तोखे पाकिस्तान आर्मी जा चंड ऐं सितारा न ॾेखारियमि न त मुंहिंजो मुंहुं मुंहुं ॾिसी अस्सलाम जेकॾहिं मुंहिंजा भाउ इहो लफ़्ज़ ॿीहर कढी त तुंहिंजे भाउ जो हां फाटी पवंदी भॼे मां जावेद तां थी अचां ठीकु आहे ठीक जल्दी अचां था मां तोखे घणा दफ़ा झलियो आहे त असलम जे साम्हूं मूंसां मज़ाक न कंदी कर पर तोखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे नशो वापराए तो तोखे नशो कंहिं ॾिनो आहे मूंखे ॿुधाए त ही नशो तोखे कंहिं ॾिनो आहे जावेद दादा असलम जावेद असलम जावेद 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 न न तू मूंखे नथो छॾे सघी जावेद 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 मां उन्हनि ज़ालिम खे न छॾींदुसि उन्हनि खे कोर्ट में सज़ा चढ़ाए गिल जावेद जावेद मां उन्हनि ज़ालिम खे न छॾींदुसि जावेद ज़ालिमो तव्हां मुंहिंजे जावेद भाउ जा कातिल आहियो ऐं तव्हांखे मां कोर्ट में सज़ा ॾियाराए पोइ सुख जो साह खणंदुसि पोइ सुख जो साह खणंदुसि वॾो आयो आहे धमकियूं ॾियण हाणे पंहिंजो कद बि त ॾिसी पोइ धमकियूं ॾे अदा हिनखे बि अच त ख़तमु कयूं मुड़ुस आयो धमकियूं ॾियण गाॾी कढी ॾियो
अदा जी अदा अदा मूंखे जावेद खे चौक ते उन्हनि गुज़ारे वेंदासीं असलम पुट तूं ॻाल्हाए मूंसां तुंहिंजो तो चए थो असलम असां खां कावड़जी विया मुंहिंजा बच्चा दुनिया सां त कावड़जी सघी थो पर हिन मां सां न ॻाल्हाए मुंहिंजो बच्चा ॻाल्हाए मुंहिंजो हीअ टुटी पवंदो जो मुंहिंजा बचड़ा तूं चुपाई हिन मां खे छॾे नथो वञी सघे पूरा कैमन असलम कौन ॻाल्हाईंदो असलम असां सां कैमन कौन ॻाल्हाईंदो पूरा मुंहिंजे भाउ जो आख़िरी सफ़र न ॾिसंदी पूरा असलम वरी कोन ईंदो मूंखे कसम आहे तुंहिंजे बेगुनाह खून जो जेसीं ताईं कातिलनि खे कुते जी मौत न मारींदुसि तेसीं ताईं सुख जो साह न खणंदुसि मुंहिंजा भाउ तेसीं ताईं सुख जो साह न खणंदुसि तव्हांजो केर बि नालो न वठंदो जंहिंजी फिटी आहे जो असां सां फिटाईंदा अदा वॾा अदा वारनि तमामु ई अज़ीम ग़लती कई आहे इन्हनि खे ईअं करणु न घुरिजे जॾहिं इंसान खतरनाक कदम खणंदो आहे त उनखे का बि शइ नज़र न आहे बहरहाल जेको थियो आहे उनखे त मुंहुं ॾियणो पवंदो तव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे मां इंस्पेक्टर शरीफ़ खे घुराए सॼो मसइलो हल थो कराए छॾियां दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा
हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका त फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे। हाणे ते अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे? हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अलमदीना केमिकल। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 03138562 सरकार ॿुधाई बेटा इनूरा खे बिना भी मारे दो बहना निधन की तो हुई तॾहिं त वीचारी खे मारियऊं। हा अथसि नंढो चयसि धिका खाई खाई वॾो थी, तॾहिं करे भला त का बि ख़बर न आहे त डॉक्टर ई मारी। जेकर को हिन खून में मुलविस हूंदो त बची न सघंदो। मां केॾां बि वञा, हुन में तुंहिंजो कमु? हाँ मुंहिंजो कमु आहे। भला जल्दी ॿुधाए त कहिड़ो कमु थी?
तोखे ख़बर आहे त मुंहिंजे घर में धाड़ो लॻो आहे ऐं चोरी बि थी आहे। ॿियनि जा तूं फैसला थो ॿुधी, मुंहिंजो फैसलो केरु कंदो? हाँ त तुंहिंजे घर में धाड़ो? हाँ हाँ, मां सच थी चवां, मुंहिंजे घर में धाड़ो बि लॻो ऐं चोरी बि थी वई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गुलाम हुसैन खान क्या हाल है? खुश बार सब अदा गुलाम हुसैन खुश हैं, खैर बारियों मजे में खुश खैर नहीं वे हो नहीं वे। हाशिम अली खान अञा हथियारनि जो शौक़ु कोन छॾी न? गुलाम हुसैन शौक़ु कहिड़ो बि अदा पर शौक़ीन शौक़ु न छॾींदा। छॾे शौक़नि जी ॻाल्हि न खे। अॼु गुलाम हुसैन यार मूंखे कीअं पेर कया आहिनि? न यार हाशिम, जंहिं ॾींहं खां रेस जा ॿाहिरि ॻोठ में आया आहिनि न, असांजो त जीअण ई जंजाल करे छॾियो अथनि। अदा गुलाम हुसैन वॾो ॾाढो अली हसन ख़ान जॾहिं फैसले में वेहंदो हो त चोर पाण चोरी पासींदा हो। नंढनि रेसनि जी ख़बर या गुलाम हुसैन तोखे हूंदी? यार हाशिम अली खान, कहिड़ियूं ॼाए नंढनि रेसनि जूं ख़बरूं? महीनो रहंदा शहर में त उते अफ़रा तफ़री, जे वरी 3 ॾींहं रहनि ॻोठ में त ॻोठ जे न्याणियुनि में नज़रूं। मूंखे त शक आहे त वीचारी मासूम नूरां जो खून बि इन्हनि ई कयो आहे। जंहिं वीचारी नूरां खे इहा बि ख़बर कान हुई त मूंखे लाऊं जो पनो केरु ॾिनो। न हुनखे माउ हुई, न हुनखे भेण हुई। नंढे हूंदे भाउ जो बार हुनजे कुल्हनि ते रखियूं हिन दुनिया मां हलिया विया। पोइ वीचारे ॻोठ जे घरनि में कमकार करे पंहिंजे भाउ खे तालीम ॾियारी। अॼु जॾहिं मूं हुनजे मासूम अखियुनि में ॻोढ़ा ॾिठा त यार हाशिम अली खान, मां पंहिंजा ॻोढ़ा रोके न सघियुसि। गुलाम हुसैन वहां ईंदे अञा ॻोढ़ा या चढ़ियो हिननि जा घोड़ा? न ज़माननि न यार, तकड़ न कर। गुलाम हुसैन छो भला डिॼी वे छा? न यार हाशिम अली खान, न डिॼी न वियो आहियां, छो त रेस अलाबश खान अञा असां सां सही पियो हले। बाक़ी न जेकॾहिं नंढनि रेसनि जो हिन खून में हथु आहे, मूंखे कसम आहे तुंहिंजी यारीअ जो ऐं तुंहिंजे हिन शौक़ जो। जे तुंहिंजे हिन शौक़ में मां शामिल न थियां न त मुंहिंजो नालो बि गुलाम हुसैन न आहे। चवाई थी बाहर छड़ मां वाकई माधुरी तोखे दिल सां चाहियां। तू यकीन छो न थी कर? छड़ी छो न तो बाहा छड़ मारवी के छड़ मुझे बाह माधुरी तू यकीन कर, मां तोखे दिल सां चाहियां। छड़ी छो न तो छड़ मारवी के मां चाहती हथ कटे बाहा। कदा खां एतिरो मुतबत थियो ई भेण में हथ बता दई। खसीस कोठाणे जी इहा हिम्मत जो मुंहिंजे भाउ ते हथ खयो अथई। अच शरीफ़
असांजे खानदान ॾे आङुर खणंदो आहे मां उनजी बाह कराइन खां कपे छॾींदो आहियां तू चीहा मचाल जो रेस का हथ तो खणी मुझे भेण सां बेवाजबी कई आहे उनजी बाह में हथ विधाइन आज तो जेका गलती कई आहे उनजी सज़ा तुंहिंजो पूरो खानदान लोड़ींदो पूरो खानदान वञी गाॾी में उतरस खणी वञस सिर्फ तव्हां जे लाइ न बल्कि कानून लाइ चैलेंज आहे ॾिसो त कीअं थो केसनि मथां केस हणण रेस जेकॾहिं सॼी उमिरि कोर्टुनि जा चकर न कजनि ऐं धरती तंग न करे छॾीमान त मुंहिंजो नालो शरीफ़ न आहे छो त रेस पैसो मुंहिंजी कमज़ोरी आहे कमज़ोरी रुगो नाले जो शरीफ़ ई बाक़ी शरीफ़ लॻी कोन थो हाय वटि पैसा समझ त तुंहिंजो कमु थी वियो छो त पैसो शरीफ़ जी कमज़ोरी आहे कमज़ोरी ये कमु न थियो न ये बीणा करे वठंदुसि हाणे तूं वञ बाबा चाचा ॾांहुं वञी चाचा खे चओ त असांजी बनी खपाए पंहिंजी खपाए त गुलाम हुसैन खे जेल में रिहा करायूं अलाए त ज़ालमन कहिड़ो उन सां हशर कयो हूंदो हा पुट मां त पहिरीं ई पे चयो ॻोठ ते को न को अज़ाब अचणो आहे बाबा ही अज़ाब हुन ज़ालमन ते छो नथा अचनि ही अज़ाब असां ग़रीबनि ते छो था अचनि बाबा हा पुट ख़ुदा ज़ालिम खे डिघो रसो ॾींदो आहे त मन सुधरी पए पर हू उन रसे खे पंहिंजी ताक़त सम्झंदो आहे पंहिंजे दोस्त असलम जो खून कयो जावेद ऐं जावेद जो खून कयो तो मूं तोखे केतिरा दफ़ा झलियो आहे त न जावेद असलम जो खून कयो आहे न ई मूं जावेद जो खून कयो आहे साहिब इने मूंखे बेगुनाह न मार नाहे कयो मूं खून ॿुधाई थो या वरी कयां मां पंहिंजी कारवाई जेका सज़ा खपई सा ॾिजांइ कुण न कुछंदुसि तूं छा थो सम्झी त मां तोखे पंहिंजे हथनि सां भॼण ॾींदुसि न शरीफ़ खे एतिरो बेवकूफ़ न सम्झ छो जो तुंहिंजो मूंखे माल मिलियो आहे माल माल तूं हुनजो वफ़ादार पालतू कुत्तो आहीं कुत्तो अरे तूं जी हा मजा तूं मूंखे कुत्तो थो चई खून कयो आहे या न न हरगिज़ न मूंखे सभु ख़बर आहे ऐं इहो मां सभु ॼाणियां थो न न खून नाहे कयो नाहे कयो तूं जमादार बची वञे हिनखे लाक में हणोसि ऐं गुलाम हुसैन खे वठी अचो कयांसि ॿ पाणी ओ इहो तुंहिंजो दोस्त धणी बश्क हुयो तव्हां ॿई मोतबर आहियो फॾा था कयो सो रेसन सां असीं मोतबर आहियूं या न आहियूं इंस्पेक्टर हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में अची वई इंस्पेक्टर त तूं विकामियल आहीं जल्दी ॿुधाए केतिरी क़ीमत लॻाई अथई असांजी तव्हांजा मूंखे 5 लख रुपया मिलिया ऐं मां तव्हांखे ईअं छॾे ॾियां छो त पैसो मुंहिंजी कमज़ोरी आहे
कमजोर। बुधाय ये तुम सामने है। बस इंस्पेक्टर हाणे थकजी पए मां चवां थो मूंखे मारे छॾ मूंखे। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 वॾी मस्ती तुम्हारे छोरे खे मां उहा हस्ती मस्ती हिकु मिंट में ख़त्म करे छॾींदोमांसि। अञा त किथे ॻाल्हि आहे, जेकॾहिं मूं हुन जी बोलती बंदि न कई त मुंहिंजो नालो बि सलाह बख़्श ख़ान न आहे। अरे खुदू तूं पाण खे वॾो मोतबर सम्झंदो आहे, घाटे में अजरक विझी सलाम बि कोन कंदे अॼु मायूं वठी हिते छो आयो आहीं? असांजे भाउ खे वॾेरा साईं असां ते रहम कर, ईअं न कर वॾेरा साईं। तव्हांजो भाउ छा पियो सम्झे त उहो असां सां ऊचा हिन ॻोठ में घाट ऊचो करे हलंदो? जेका बि सलाबत करे खान जे अॻियां घाट ऊचो करे हलंदो मां हुनजो घाट कपे छॾींदुसि। हलो हलो सुल्तान हमरा वठी मारवी खे अगवा करे कमरे में बंद करे छॾ। मां 2 ॾींहनि में दादूअ जी शादी मारवी सां पंहिंजनि हथनि सां कराईंदुसि। जी अदा तव्हांजो हुकुम। जे हू सुजाग थी पवनि त मारी वठी जांसि, पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, खाली न मोटजां। जेकॾहिं खाली वापसि आए त मां ईअं सम्झंदुसि त तुंहिंजे मुहांडे मुंहिंजो भाउ हुयो ई कोन। वञ। बाबा डरते ॾिसो केरु आहे। अरे क्या है? क्या है मारी? काफी अरे मारी मुझे बाबा के छड़े मुझे बाबा के
असलम जो खून जाएगा कोन वेंदो। असलम न सिर्फ तुंहिंजो भाउ बल्कि मुंहिंजो बि भाउ। हुननि मुंहिंजे भाउ खे मारियो आहे, मां हुनजे खानदान खे ख़तम करे छॾींदुसि। अदा धणी बख़्श तुंहिंजो इंतकाम मुंहिंजो इंतकाम आहे, छो जो हुननि मुंहिंजे नंगनि में हथ विधा आहिनि। मां हुननि जे लाइ धरती ड्रामो करे छॾींदुसि, ड्रामो करे छॾींदुसि। अरे तव्हां अञा हिते बीठा, वञो पाणी भरे अचो। गुलाम हुसैन कत्ल करे छॾियो। जी 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 सर, जी सर।
केरा मां गुलाम हुसैन। जी वन वञी बाबा खे वठी आ, मारीअ खे वठी आ, वन बख्तार वन। तूं ख़ामोश छो आहीं सोट? खैर त आहे न? चाचा के छा थियो बाबा खे? ॿुधाईंदी या रोईंदी? चाचा के मारे छॾिया, मारवी खे अगवा करे हलिया विया। छा? ना यार न गुलाम हुसैन न चाचा जो कत्ल मारी भेण जो अगवा हुननि खे ॾाढो महांगो पवंदो। मां हुननि जे लाइ इहा धरती ड्रामो करे छॾींदुसि दरबख्शा। हाणे उन्हनि कमीणनि खे हिन तबाहीअ खां खुदा जो कसम आहे केर बि बचाए न सघंदो। अरे झलियो मायन या मौत की रात न खेद न मुझे याद कर तो जो घर तबाह की नीना पहले जो मुझो घर तबाह भी हो जाए। चालो बना नहीं भाई, हाशिम खान यारनि जे हथ में लोहा कंगण कोन थो चाहे, सोना कंगण ॾिसणु चाहे थो। छो त असां यारनि जा यार आहियूं, दुश्मननि जा दुश्मन आहियूं गुलाम हुसैन। बस हाशिम खान, हाणे मूंखे 2 घोड़ा ऐं 2 हथियार खपनि। अॼु मूं तरफ़ो राति नगर पाणी कयूं, हिते कयो मूं वटि, राति असां रही सघंदासीं। हथियार घोड़ा सभु तोखे मिलंदा। हाशिम खान तोसां गॾु हूंदो। न हाशिम खान न, ऐं सॼे नंढे भाइरनि जो खात्मो मां पाण कंदुसि, छो त उन्हनि मूंसां वॾी बेवाजिबी कई आहे। जेसि ताईं मां उन्हनि जो खात्मो न कंदुसि, तेसि ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। गुलाम हुसैन, मारवी जड़ी तुंहिंजी भेण हुई, वड़ी मुंहिंजी भी भेण आहे। जड़ा तुंहिंजा पलांद आहिनि, तेड़ा मुंहिंजा पलांद आहिनि। पलांद थींदा, पर पलांदनि जे मथां पलांद थींदा। छो जो हुन जा भाइर मुंहिंजे भाउ जा कातिल आहिनि। हुननि मुंहिंजे अरमाननि जो खून कयो आहे, खून। मारवी तूं आई मूंखे ॿुधाए, हिन कैद खाने में पाण खे कीअं थी महसूस करी? रब जे कहर खां डी एतिरो ज़ुल्म न कर जो कब्र में तोखे जाइ न ॾे। ये बाकी जागीर ॿुधाए त पिणे जी आ जो मूंखे कब्र जाइ न ॾींदी। हिननि सभिनी ॻोठाणनि जा लाश दफ़नाए पोइ उन्हनि खे कब्रुनि मां उछलाए पंहिंजी कब्र जी जाइ पाण बणाईंदुसि। अदा ही तव्हां छा पिया कयो? मारियो मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं तव्हां मुंहिंजा वॾा भाइर आहियो। जेतिरो मां तव्हां सां प्यार कयां थो ऐं ओतिरो ई मां मारियो सां प्यार कयां। दादा तो त मूंखे मुंझाए विधो आहे।
हुआ में दुश्मनन जा मुंह चिच्छा विदा आहिनि उन्हनि खे सिर जो ताज नाहे बणाइबो कर पंहिंजो ज़िद पूरो ऐं बणाए मारवी खे पंहिंजी कुंवर बनाए छॾियसि तुझो शहरी पुट होठ में चवंदो तो त मां पंहिंजे पीउ जी बेइज़ती पलाण थो वठंदुसि काद न को काथे हाणे मुंहिंजो पुट हिते कोन्हे शहर वियो आहे शहर वियो आहे या किथे घर में लिकाए छॾियो हिकु ई ॻोठ जा आहियूं कादू रेस जे चवण ते ॻोठ वारनि सां न फिटाए उहो कर हिन ॻोठ जे मुक़ाम में क़बर लाइ तोखे जाइ नसीब थिए